गुजर बनाई था हम काम में से तो हम सोचे तो उनको अमल करे तो थोड़ा थोड़ा ही जान जो माण्हू जो दुआऊं वॾी शइ आहे माण्हू आसमान ते पुॼाई अच्छा अञा ॿी तव्हांखे मज़े करते असिस्टेंट मञे में एक्सपर्ट थींदो न साईं तो जॾहिं एसोसिएशन मां जॾहिं प्रोफेसर थियसि न तॾहिं महिल में एक्सपर्ट साईं मिलियो पोइ मूं खाई करे चयो जेकॾहिं हिते पुॼायो थी न मदद कर ये वक्त जी ये तो मुझे कुदरत जी को सपोर्ट आई है इंसान की सेवा ये यूनिट सिक्का ही मतलब नोट पे है पहले ये अरड़ा पेशेंट बैन फिकर जी पेन अरड़ा पेर हमारा ये दिखाई को ना हम सुना छोटा डायबिटीज छोटा की नहीं ड्रेसिंग डॉक्टर क्या यही वाला जरिया ये अपनी जूता पर बोले छक है ना शुगर जो इधर का है मशीन में ना अब छोकरा मोहम्मद ने देखा ना लगे इधर का ये मुफ्त माप वाला ये बैठे हैं ही बढ़िया सब समझ था बताया एक्चुअली शुगर जी मरीजन जा पेर तो ख़राब थियनि पिया असां हिन वक़्तु ही जेके शुगर जे मरीजन खे जूता ठाहे ॾियूं पिया ही जीअं जूतो आहे हे जूतो ठहे पियो हिकिड़ो अहिड़ो शुगर जो मरीज़ आहे जंहिंखे जंहिंजा पेर अॻिते हली ख़राबु थियणा आहिनि उन्हनि खे असां जेको आहे IDF जी गाइडलाइंस जेके दुनिया में गाइडलाइंस हलनि थियूं उन्हनि खे केतिरो रिस्क आहे त असां उन खां अॻु में ई असां उन्हनि खे डिफरेंट टाइप जा जूता ठाहे था ॾियूं उन जे हिसाब सां हीउ जूते जो हिसो आहे जंहिंमें असां अलॻि सां हिननि खे ठाहियो आहे जंहिंजे प्रेशर घटि पए पंहिंजे पेर ते आराम सां हली सघनि ऐं हर माण्हूअ जो जूतो पंहिंजे तौर सां हूंदो शुगर जे मरीज़ जो असांजो जेको नारो आहे की उहो हर माण्हू जेको शुगर जो आहे उन जे लाइ हिकिड़ो अलॻि सां जूतो हुजणु घुरिजे ऐं जहिड़े तरीक़े सां असीं हीअं कयूं त हीअ लेटेस्ट मशीनूं असां हिते लॻायूं आहिनि ऐं ग़रीब मरीज़नि खे मुफ़्त में जूता ॾियूं पिया असांजो प्रोफेसर वाइस चांसलर साहिब जन इहे असांजो आइडिया ॾिनो उनखे हाणे अमली जामो पढ़ाइनि था वधीक तव्हां दुआ कजो महिरबानी करे उन्हीं जी करे अॼु ताईं लेक्चर पढ़ाया था एमएस आज लेक्चर ॾिनो सही बस साईं नोट शेल मोहम्मद अमर शेख साहब ये वठो नालो लिखो फॉर द राइट पर्सन इहो असांजो नारो आहे बिल्कुल ये अक्सर फट वाला इहा गलती कंदा हो त ग़लत शइ पाईंदा हो फट असांजे तव्हां इलाही ॿियो असर घटि थींदो हा बिल्कुलु इहो हिकिड़ो माण्हू आहे जेके हेतिरो फट आहे सिर्फ़ु पेर में उहो बिस्तिक जे लाइ वीचारनि जी सॉकेज थी वेंदी हुयूं ऐं जेको आहे न हाणे हिते ई वार्ड में सॼी ड्रेसिंग कराई पियासीं ऐं हीअ असांजो ऑटोक्लेव जो लेटेस्ट ऑटोक्लेव आहे जेको हिनखे स्टरलाइज़र असांजो पंहिंजो आहे माना हिते असां ड्रेसिंग करे ही तव्हांखे सिस्टम पिया आहिनि हिन जी ऑक्सीजन जेको आहे स्टरलाइज़र्स ऐं सॼो